शिंघाई सहकार तंज़ीम जो टेहों ॿिनि ॾींहनि वारो सरबराही इजलास अॼु खां इस्लामाबाद में शुरू थींदो। सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त। चीन ऐं रूस समेत 8 मुल्कनि जा वज़ीर आज़म इजलास में शिरकत कंदा। ईरानी अव्वल नायब सदर ऐं भारतीय पड़ई वज़ीर जयशंकर बि इजलास में शरीक थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कॉन्फ्रेंस खे इफ़्तिताही ख़िताब कंदो। इजलास में मईशत, वापार, माहौलियात, समाजी ऐं सक़ाफ़ती शोबनि में जारी सहकार ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। मेंबर मुल्क गॾियल सहकार खे हथी वठाइण ऐं तंज़ीम जी बजट जी मंज़ूरीअ लाइ अहम फ़ैसिला कंदा। चीनी वज़ीर आज़म री चयो कुछ देर खां पोइ ऐवान सदर इस्लामाबाद पहुचंदो। सदर आसिफ अली ज़रदारी सां अहम मुलाक़ात कंदो। मुलाक़ात खां पोइ ऐवान सदर में चीनी वज़ीर आज़म जे मान में आजाणे जी तक़रीब थियल। इनकम टैक्स गोश्तवारा जमा कराइण जी आख़िरी तारीख़ में वाद। FPR गोश्तवारा जमा कराइण लाइ तारीख़ में 31 अक्टूबर ताईं वाद करे छॾी। FPR मूजिबि गोश्तवारा जमा कराइण जी तारीख़ में कयल वाद वापारी तंज़ीमुनि, बार एसोसिएशन जी दरख़्वास्तुनि ऐं बैंकुनि जी मोकल खे नज़र में रखंदे कई वई। तारीख़ में वाद इनकम टैक्स ऑर्डिनेंस 2001 तहत कई वई। इंसानी स्मगलिंग ऐं दस्तावेज़नि में फेरफार जे केस में सालिम बर्नी जो ट्रायल शुरू न थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द। FIA कतई चालान पेश न कयो ऐं नई केस हलाए रही आहे। समाजी अख़बार सालिम बर्नी जो वकील FIA जवाब जमा करायो आहे त सिंध हाई कोर्ट जो पुछाणो FIA खे नोटिस जारी न थियो ऐं नई दरख़्वास्त जी कॉपी मिली। दरख़्वास्त ॿुधण जोगी हुजण जो तइयन बि नाहे कयो वियो। डिप्टी अटॉर्नी जनरल अदालत दरख़्वास्त गुज़ार जे वकील खे मुखातिब थींदे चयो FIA जांच करे रही आहे। अफ़ा वक़्त खां अॻु राब्तो कयो आहे। गोसपुर भरिसां ॻढ़ी ते कुझु कचे में पुलिस मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी हिकु वाटेड़ो मारिजी वियो। कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन दौरान ॾोहारीअ सां मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾे वठि में ॾोहारी हाकिम तेगाणी मारिजी वियो। हिकु वाटेड़ो जागण तेगाणी बि गोली जो खाज। पुलिस ऐं हथियारबंदनि विच में फायरिंग जो सिलसिलो जारी। तंगवाणी भरिसां इंडस हाईवे ते पुर कोशिश जी बज़ाइमत दौरान फायरिंग में हिकु ॼणो क़तल। फुल कंदकोट रोड ते हथियारबंदनि मोटरसाइकिल फौजी कोशिश कई। मज़ाइमत ते गोलियूं हणी ख़ान मोहम्मद कमरानी खे क़तल करे छॾियो। वाक़े बाद तुहारी फरार। पने आखिर में क़ौमी शाहराह तां हथियारबंदनि हथां हिकु ॼणो अगवा भीलार बस स्टॉप वटि ॾोहारनि क़ौमी शाहराह खे ब्लॉक करे ट्रक मां फायरिंग कई। हथियारबंदनि ट्रक ड्राइवर ऐं क्लीनर खे अगवा कयो। कुझु फ़ासिले ते हिकु ॼणे खे उछलाए पंजाब वासी अदनान सियाल खे अगवा करे विया। डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जी लाश जो पोस्टमार्टम करण लाइ क़बर कुशाई थींदी। जांच ऑफिसर असलम जागीरानी मौसूद मेडिकल टीम क़बर कुशाई लाइ अॼु डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जे ॻोठ झाणीरो पहुचंदी। वारसनि क़तल खां अॻु शाहनवाज़ कुंबर ते तशद्दुद जो शक ज़ाहिर कयो हो। हिज़्बुल्लाह इसराइल ते हमला वधाए छॾिया। तल अबीब ते हिज़्बुल्लाह जा मीज़ाइल हमला हज़ारे इसराइली शेल्टर्स में हलिया विया। इसराइली फ़ौज जी हिज़्बुल्लाह जा मीज़ाइल किराइण जी दावा। तल अबीब जूं
बिन गोरिया हवाई अड्डो बंद कयो वियो। इसराइली इलाक़े कामिल ते रॉकेट हमलनि में केतिराई इसराइली ज़ख़्मी। लबनान में इसराइली फ़ौज ते गाइडेड मिसाइलनि सां हमलो। केतिराई इसराइली फ़ौजी मारिजण जा इतला। इसराइली फ़ौज जी उत्तर लबनान हिज़्बुल्लाह जे मीडिया ऑफिस ते बमबारी। 21 ॼणा शहीद। अमेरिका जे शहरनि खे बिना देर लबनान छॾण जी हिदायत। सिख अखबार हरदीप सिंह के कत्ल का कैनेडाई भारत में छिकताण थिएसि। कैनेडा भारतीय हाई कमिश्नर समेत 6 सिफारतकारन के निकाली ॾेई छॾी। कैनेडा के हरदीप सिंह के कत्ल में भारत से मुलविस शाहिदियों मिलियों हुयूं। कैनेडियन वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो जो चवणु हो त कंहिं बि मुल्क तरफ़ां कैनेडियन शहरी जो कत्ल क़बूल न आहे। भारत जो बि 6 कैनेडियन सिफारतकारन के मुल्क मां निकाली ॾियण जो फ़ैसिलो।